सवाल कयो आहे सद्दाम हुसैन, वो तो चए त शिया सां निकाह जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं इहो यादि रखो त अहल तशय्युअ वारा यानी शिया मुतलकन काफ़र न आहिनि। जन जा अक़ाइद कुफ़्र आहिनि, उहे काफ़र आहिनि ऐं काफ़र सां निकाह जाइज़ न आहे। ऐं जन जा अक़ीदा कुफ़्र न आहिनि त उहे काफ़र त न आहिनि, उन्हनि सां निकाह असुल जे एतबार खां जाइज़ आहे, पर बचणु बहितर आहे। हिन जो तफ़सील इहो आहे त जन अहल तशय्युअ वारनि जा ही अक़ीदा आहिनि त अल अयाज़ बिल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां ग़लती थी सघे थी, या जन जा अक़ीदा आहिनि त हज़रत मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं तमामु अंबिया इकराम खां शान में मथे आहे। ऐं जन जा अक़ीदा इहे हुजनि त अबू बकर सिद्दीक़ माज़अल्लाह मुसलमान नाहे, ऐं जेके उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा ते तोहमत लॻाईंदा हुजनि। जन जो इहो अक़ीदो हुजे त क़ुरान अधूरो आहे, इहे सभु अक़ाइद कुफ़्र आहिनि, ऐं जंहिं में इहे अक़ीदा हूंदा उहो काफ़र आहे, उन सां निकाह जाइज़ न आहे। जीअं फतावा शामी जे अंदरि आहे त नाम ला शक फ़ी तकफ़ीर मन कज़फ़ सय्यदत आयशत रज़ी अल्लाह ताला अन्हा, जेको शख़्स सैयदा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा ते तोहमत हणे, उन जे कुफ़र में को बि शक न आहे। ऐं अनकर सुहबत सिद्दीक़, जेको हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी सहाबियत जो इनकार करे, उन जे बि कुफ़र में को बि शक न आहे। अवतक़दल उलूहियत फ़ी अलीहिन, जेको हज़रत मौला अली खे ख़ुदा या ख़ुदा खां शान में मथे सम्झे, उहो बि काफ़र आहे। ऐं अन जिबरील ग़लित फ़िल वहय, ऐं जंहिंजो अक़ीदो इहो हुजे त हज़रत जिबरील अमीन खां वही खणी अचण में ग़लती थी, उहो बि काफ़र आहे, उन जे बि कुफ़र में को शक न आहे। औ नहव ज़ालिक मिनल कुफ़्र सरीहिल मुख़ालिफ़ लिल क़ुरान, या इन जहिड़ा ॿिया जेके बि अक़ीदा जेके सरी क़ुरान जे ख़िलाफ़ हुजनि त उहे कुफ़्र आहिनि, उन्हनि जो अक़ीदो रखण वारो बि काफ़र आहे। जन अहल तशय्युअ वारनि जा इहे अक़ीदा आहिनि, उहे काफ़र आहिनि। ऐं काफ़िर सां निकाह जे बारे में बदायो सनाया जे अंदरि आहे त ला यजूज़ु लिल मुस्लिम ऐं यनकिहल काफ़िरत, कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उहो कंहिं काफ़िरा औरत सां निकाह करे। बहरहाल जन अहल तशय्युअ वारनि जा अक़ीदा कुफ़्र न आहिनि त उन्हनि सां बि निकाह असुल जे एतबार सां जाइज़ आहे, पर बहितर इहो आहे त बचिजे। उहो हिन जे करे त इन सां औलाद जे बिगड़ी वञण जो अंदेशो ग़ालिब हूंदो आहे। ऐं ॿिए नंबर ते निकाह जो मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं सुकून इत्मिनान ऐं महबत वधे। जेकॾहिं कंहिं गुमराह फ़िरक़े जे अंदरि को शख़्स निकाह कंदो त मुमकिन आहे त उहो आज़ादारी करे, या दुलदुल खे काहे घर में अचे बीहारे, या अहिड़ो को ग़ैर शरई कमु करे जेको उन्हनि जे फ़िरक़े में जाइज़ हुजे, त इन सां तनाज़ो झगड़ो ऐं फितने जो अंदेशो हूंदो आहे। इन मां निकाह जो जेको मक़सदु आहे महबत, उहो हासिल न थींदो, बल्कि निकाह टुटण जो ग़ालिब अंदेशो हूंदो आहे। ऐं बुख़ारी शरीफ़ में हदीस मुबारक वा हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, उन चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, तुनकाहुल मरअतु लिअरबइन, औरत सां 4 शयुनि खे ॾिसी करे निकाह कयो वेंदो आहे। लिमालिहा वलि हसबिहा वलि जमालिहा वलि दीनिहा, माल जे करे, उन जे हसब नसब जे करे, उन जे जमाल जे करे, ऐं उन जे दीन जे करे। फ़ज़फ़र बिज़ात दीन तरबत यदाक, पाण फरमायूं त तव्हां दीन ॾिसी करे शादी कंदा कयो, इहो तव्हांजा हथ खोले छॾींदो, यानी बेनियाज़ करे छॾींदो। इन मां मालूम थियो त दीन ॾिसी करे शादी कजे। जेकॾहिं को गुमराह फ़िरक़ो आहे त उन खां बचणु घुरिजे। ख़ुलासे कलाम इहो आहे त जेकॾहिं अहल तशय्युअ वारा उन जा अक़ीदा कुफ़्र आहिनि त उन सूरत में उन्हनि खां छोकिरी वठणु ऐं छोकिरी ॾियणु ऐं उन्हनि सां निकाह करणु बिल्कुलु नाजाइज़ आहे, हराम आहे, बल्कि निकाह थींदो ई न, छो जो काफ़र सां निकाह न आहे थींदो। अलबत्ता जेकॾहिं उन्हनि जा अक़ीदा कुफ़्र न आहिनि, बसि उन्हनि जहिड़ो लिबास पाइनि था, उन्हनि जहिड़ो हुलियो इख़्तियार कंदा, या पाण खे अहल तशय्युअ वारो सॾनि था, त उन सूरत में निकाह त थी वेंदो, पर बहितर इहो आहे त उन खां बचणु घुरिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब। मौला अली को रब कहना इल्मी तौर पे गलत नहीं है।
एक दो ही बिस्मिल्लाह, डर क्यों रहो? मौला नबी को और मौला अली को रब कहना इल्मी तौर पर गलत नहीं है, मगर मुतलक रब सिर्फ अल्लाह है। इजाफे के साथ जब हम बात करेंगे तो मौला अली को रब कहा जा सकता है। अली अल्लाह नहीं है, अली अल्लाह का खालिक है, अली अल्लाह का रब है, अली अल्लाह का राज़िक़ है, अली अल्लाह से बहुत ऊपर है। अल्लाह की मेराज क्या है? अल्लाह की मेराज ये है कि वो दर सैयदा जल्ले शानहू पर अपनी दाढ़ी से झाड़ू लगाता है। अल्लाह की मेराज ये है कि वो दर सैयदा जल्ले शानहू पर सजदा करे। अल्लाह के सर का ताज जनाब सैयदा की नालैन की मट्टी है। जनाब सैयदा जल्ले शानहू की नालैन की खाक में अल्लाह पोशीदा रहता है। ये है तौहीद। हम कोई तौहीद के मुनकिर नहीं है, हम कोई मुसैरी नहीं है। मुसैरी तो फिर कहते हैं अली अल्लाह, हम कहते हैं अली खालिक अल्लाह, अली राज़िक़ अल्लाह, अली रब्बुल अरबाब, अली परवरदिगार आज़म, अली मौलाए कुल। जितने भी नबी हैं सब अब्बास के फकीर हैं। जो नहीं करदान मौत। और वैसे भी कुरान कह रहा है कि कयामत के दिन हर बंदा अपने खुदा के साथ जहन्नुम में जाएगा। जिसने जिसको खुदा माना होगा वो उसके साथ जहन्नुम में जाएगा, और जिसने अली को खुदा माना होगा कोई भेज कर दिखाए। कह रहा हूं इंसानों, मुसलमानों, तुम पैदा हुए हो अली की बंदगी के लिए, खुदा की बंदगी तुम्हारे बस में नहीं है।